रब तबारक व ताला असांखे असांजे नसुलनि खे इन ख़त्मे नबूअत जे मथां क़ुर्बान थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व ताला असांखे शहादत नसीब फ़रमाए, उहा ख़त्मे नबूअत जी चौकीदारी वारे मथां शहादत नसीब फ़रमाए। ऐं आलिम जेके मैदान में बीहनि था, इन जो वॾो मक़ाम अथव। ही मैदान जिहाद में बीठा आहिनि। अल्लाह जे नबी जो फरमान आहे न, पाण फरमायूं अफ़ज़लुल जिहाद मन क़ाल कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिन जाए। पाण फरमायूं जिहाद सभु फज़ीलत वारा आहिनि, लेकिन वॾे में वॾो जिहाद ही आहे ज़ालिम बादशाह जे साम्हूं बीह करे हक़ ॿुधाईसि। ज़ालिम बादशाह जे साम्हूं असांजो क़ाइदे मोहतरम मौलाना फज़लुर रहमान साहब, उहो कॾहिं बि जेतिरा साल असेंबली में रहियो आहे, कॾहिं बि जेको आहे हिन में कोर्ट में न वियो आहे, कंहिं ज़ाती मामले में कंहिं केस में कॾहिं बि कोर्ट न वियो आहे। लेकिन कल्ह ख़त्मे नबूअत जे मामले में, ख़त्मे नबूअत जे मसइले में कोर्ट पहुतो ऐं काज़ी फ़ाइज़ ईसा जे साम्हूं दलाइल पेश कयईं ऐं काज़ी फ़ाइज़ ईसा खे मजबूर कयईं त हाणे तोखे पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठिणो पवंदो। ऐं काज़ी फ़ाइज़ ईसा जे साम्हूं मुकमल दलाइल सां ऐं असांजो शेखुल इस्लाम मुफ्ती मोहम्मद तक़ी उस्मानी तुर्की मां वेही करे लिंक जे ज़रिए सां काज़ी फ़ाइज़ ईसा सां मौजूदु हुयो ऐं ॿिया बि सभु असांजा उलमा किराम हर मज़हब जे तबिके जे आलिम सगोरा उते मौजूदु हुया। जीअं इहो बिल ठहियो हुयो, मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मुनाज़रो कयो, लेकिन मुफ्ती महमूद सां गॾु सभिनी मसलकनि जा माण्हू मौजूदु हुया। अहिड़े तरीक़े सां कल्ह बि सभिनी मसलकनि जा माण्हू मौजूदु हुया, लेकिन उन्हनि में ॻाल्हाइण वारो मौलाना फज़लुर रहमान साहब हुयो। तंहिंजे करे मौलाना साहब इन पंहिंजे दलाइल जे बुनियाद ते काज़ी फ़ाइज़ ईसा खे मजबूर कयो। उन चयो त असांखां ग़लती थी आहे, असांजी ग़लती खे तव्हां माफ़ु कयो, असां इन फ़ैसिले खे वापसि था वठूं। हे ख़त्मे नबूअत जी हिफ़ाज़त आहे। अल्लाह तबारक व ताला इहा हिफ़ाज़त उलमा देवबंद खे अता कई आहे। इन ते अल्लाह जी तारीफ़ आहे। असां रब जी हम्द बयानु कयूं था जो अल्लाह तबारक व ताला अहिड़ा असांखे मुजाहिद अकाबरीन ॾिना आहिनि जेके ख़त्मे नबूअत जे लाइ कॾहिं बि जेको आहे सो पोइ ते न हटंदा आहिनि। ख़त्मे नबूअत जे मामले में कॾहिं बि पोइ ते न आहे हटणो ऐं असांखे बि न आहे हटणो।